सारी रात सुबहान जागी जिन याद कयो उन जी अब्दुल लतीफ चवे मिटीअ लधो मान कोड़े कन सलाम अची आसण उन जे अमन तुझे बारे में मां जॾहिं गहराई सां सोचींदी आहियां न त तूं मूंखे भिटाई जो फ़क़ीर मदन लॻंदो आहीं। सिंधु भिटाईअ सां लाॻापियल हर ॻाल्हि में तुंहिंजी दिलचस्पी ॾिसंदो आहियां न त तूं वरी मूंखे भिटाई जी फ़क़ीराणी माई नेमत लॻंदी आहीं। सिंधु लतीफ़ साईं जन शाह करीम खां तमामु घणा मुतासिर हुआ। मुतासिर कीअं न थींदो, आख़िर शाह करीम जो पोटो हुयो न इन करे न त हू शाह करीम जो पोटो हो, पर इन करे त शाह करीम जी शाइरी तमामु ज़बरदस्त थी, ख़ूबसूरत शाइरी हुई ऐं इहो ई सबबु आहे जो लतीफ़ साईं पंहिंजे शाइरी जो अंदाज़ एग्ज़ैक्टली उहो ई रखियो जेको शाह करीम जो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त लतीफ़ साईं शाह करीम जो पोटो न पर तड़ पोटो हुयो। तड़ पोटो? हा तड़ पोटो। इहो सिलसिलो कीअं हुयो? सिंधु इहो सिलसिलो कुझु इन रीति हुयो त लतीफ़ साईं जन जे वालिद साहब जो नालो हुयो शाह हबीब ऐं शाह हबीब जन जे वालिद साहब जो नालो शाह अब्दुल कुदूस, मतिलबु शाह अब्दुल कुदूस जो लतीफ़ साईं हुयो पोटो ऐं शाह अब्दुल कुदूस जे वालिद साहब जो नालो हुयो वरी शाह जमाल। सो इन तरीक़े सां शाह जमाल जा थिया लतीफ़ साईं जन पड़पोटा ऐं शाह जमाल जे वालिद साहब जो नालो शाह अब्दुल करीम। सो लतीफ़ साईं जन शाह करीम जा थिया तड़पोटा। त ॻाल्हि कईसीं शाह साईं जे मुतासिर थियण जी, त हू शाह करीम मां मुतासिर हुयो तॾहिं त उनजो रोज़ो पाण ठारायनि। अमर मां शाह अब्दुल करीम जो रोज़ो ॾिसी आई आहियां, मौजूदा टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले ठटे सां मिलंदड़ आख़िरी छेड़े ते आहे। रोज़े में मौजूदु तमामु घणनि क़बरनि मां हिकु क़बर शाह जमाल जी बि आहे। हुन रोज़े जी बनावट थोरी फेर फार सां हिन रोज़े जहिड़ी ई आहे। शाह करीम जे रोज़े खां थोरो मुफ़ासिले ते हिकु ॿी वॾी मज़ारब आहे, ॿुधाईंदीअ त उहो रोज़ो कंहिंजो आहे? इम्तिहान तो वठी? न न पाण त ॼाण था शेयर कयूं। चङो तूं ई ॿुधाए। सिंध जे पहिरें सोशलिस्ट सूफ़ी शाह इनायत जी, जंहिं फोरू तबक़नि ख़िलाफ़ मुहादो अटकाए जो खेड़े सो खाए जो नारो ॾिनो। सलाम शाह इनायत। पोइ शाह साईं वारा हिते कीअं आया? उते शाह हबीब जो हथु कुझु तंग थी पियो ऐं उन खां पोइ उतां लॾे अचे हाला हवेली वेठा ऐं उते ई शाह साईं जो जनमु थियो। ऐं उन साॻे टाइम में उन दौर जो हिकु मशहूरु शाहूकार ऐं हाकमनि जो घणो गुरू माण्हू हूंदो जंहिंजो नालो मुग़ल बेग अरगून, ऐं उहो शाह हबीब जो मुरीद हुयो ऐं उन शाह हबीब खे उतां वठी पंहिंजे ॻोठ कोटड़ी मुग़ल में रहायो। शाह हबीब खे ॿी कहिड़ी औलाद हुई? पहिरियां शाह हबीब खे को औलाद कोन थींदो हुयो ऐं कुझु अरसे खां पोइ हुनखे पुटु ॼाओ जंहिंजो नालो हुन रखियो लतीफ़, पर तुर्त ई उहो लतीफ़ गुज़ारे वियो
ऐं वरी कुझु अरसे खां पोइ शाह साईं खे हिकिड़ो ॿियो फर्ज़ंद ॼाओ ऐं उन पुट जो नालो बि लतीफ़ रखियाईं ऐं उहो लतीफ़ ही लतीफ़ आहे जंहिंजे दर जा असां सभु सलामी आहियूं। हा हिन सलामी थाली ते बि ॿ बैत अथसि न? सारी रात सुभान जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोड़े कन सलाम अचियो आसण उनजी। लतीफ़ चवे मिटीअ लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण हुनजे वो। वाह सुभान अल्लाह। तो शाह हबीब जी औलाद जे बारे में पे ॿुधायो। हा लतीफ़ साईं जन खां पोइ शाह हबीब खे टियों पुटु ॼाओ जंहिंजो नालो हुन शाह अब्दुल रशीद रखियो। उहो शायर न थियो? न उन पंहिंजे अबे ॾाॾे वारी पीरी मुरीदीअ वारी किर्त संभाली। पोइ उहा साॻी किर्त हिन छो न संभाली? सिंधु लतीफ़ साईं जन नंढे हूंदे खां ई इन्हनि पुराणनि रीतियुनि रस्मुनि पुराणनि क़ाइदनि ऐं इन फुरलुट वारे निज़ाम जे बिल्कुलु मुखालिफ़ हुया, बल्कि हू बाग़ी हुयो। बाग़ी हुयो? तूं कीअं थो चई सघीं त बाग़ी हुयो? हुन जी शाइरी हुन जो अमल मुकमल तौर ते ॿुधाए थो त हू बिल्कुलु बाग़ी हुयो। तॾहिं त हुन अखि उल्टी धार वारो सबक़ु ॾिनो। ही माण्हू त शाह साईं खे ॿियो कुझु था सम्झनि। सिंधु हिननि माण्हुनि शाह साईं खे सम्झो ई कोन्हे। हीअ ॾिसे थी न ही जेके बि माण्हू अचनि था इहे सभु भिटाई सरकार जी चाहठ चुमंदा पोइ था अॻिते वञनि, जॾहिं त भिटाई सरकार अहिड़े क़िस्म जे ॻाल्हियुनि खां बिल्कुलु मना कई आहे। हुन पूजा खां रोकियो आहे। पूजा खां रोकियो आहे? हा बिल्कुलु रोके थो। तो पढ़ियो न आहे त पूजाकार मां पाण खे पल पूजा खां पाण ॼाणे छॾिजो ॼाण पुरज पूरब पंध खे। पुरज पूरब पंध ॾे? वाह। हा पूरब ओभर जितां सिज थो उभरे जितां रोशनी थी थिए। तोखे ख़बर आहे त सिज खे ॾींहं जो ॾातार बि चवंदा आहिनि ऐं जंहिं वक़्तु सिज उभरंदो आहे न त असांजा पोरियत कमी कास बि चवंदा आहिनि उभरियो आहे ॾींहं जो ॾातार। माण्हू सॼी सॼी राति सिज जे उभरण जो इंतज़ारु करे गुज़ारींदा आहिनि त इहो सिज निकिरे त निकिरूं ऐं पंहिंजे पेट जी कयूं। सिंधु इहा रोशनी त आहे जेका हर साह वारे शइ खे ज़िंदगी थी बख़्शे। अमर पोइ ही माण्हू मूं चयो न हिननि माण्हुनि किथे सम्झो आहे लतीफ़ साईं जन खे। हिननि मां त केतिरनि माण्हुनि लतीफ़ साईं जे रिसाले खे बि कोन पढ़ियो हूंदो ऐं हिते साॻियो ई सवाब ख़ातिर था अचनि। सिंधु तोखे इहो ॿुधी हैरत थींदी त इलाही सातरा लिखिया पढ़िया माण्हू लतीफ़ साईं जो रिसालो वठी अलमारियुनि में सजाए रखंदा आहिनि त जॾहिं को पुछे त उनखे ॿुधाए सघूं त असांजे घर में लतीफ़ जो रिसालो पियो आहे। अचु भला थोरो तजुर्बो करे ॾिसूं, माण्हुनि खां पुछी ॾिसूं त उन्हनि भिटाई साईं खे केतिरो पढ़ियो आहे। अस्सलाम वालेकुम। ॿियो हाल अहवाल? जी भला भिटाई सरकार जो रिसालो पढ़ियो आहे तव्हां? साईं बसि असां त ईंदा आहियूं साईं जी दरगाह ते दुआ पिनण की बीमारनि खे शफ़ा मिले की न्याणियुनि जो भलो थिए पोइ असांजे भाउ खे रोज़गार मिले। बाबा साईं असां इन जे करे ईंदा आहियूं बाबा साईं ॾे। सही ॻाल्हि आहे पर जेको साईं जो पैगाम आहे उन ते हलण जी मना करे तव्हां सोची बि कोन्हे का। बाबा असांखे कहिड़ी ख़बर, बसि इहो ई असां ॾिठो आहे त साईं जी दरगाह आहे साईं जो रोज़ो आहे हितां वञी दुआ पिनो बाबा साईं। सही आहे। हा त ॻाल्हि पे हली भिटाई साईं जे पैदा थियण जी। हुननि जो नंढपण कीअं गुज़रियो? हुनजो नंढपण अजीब निरालो ऐं ॿियनि ॿारनि खां घणो मुख़्तलिफ़ गुज़रियो। बेचैन
पुरतजसुस, मुहिम जू, गहरो, सवालिया, मतलब त उहा कहिड़ी क्वालिटी हुई जेका हिकु आम इंसान खे अज़ीम बणाईंदी आहे ऐं उहा लतीफ़ साईं में न हुजे। सुकून सां त वेही न सघंदो हो, हर वक़्तु ॼण त कंहिं वॾी पीड़ा मां गुज़रंदो हुजे। सॼो सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि हूंदो हुयो ऐं कॾहिं कॾहिं त राति जो बि घर कोन मोटंदो हो। ऐं जेकॾहिं न कन ते कंहिं राग या कंहिं साज़ जो आवाज़ु पियुसि त बसि उहो उते बीहजी वेंदो हुयो। जंहिं शइ खे बि ॾिसंदो हो न त उनजी गहराईअ में घिरी वेंदो हुयो। ॻाल्हाईंदो तमामु घटि हुयो, पर जॾहिं बि ॻाल्हाईंदो हुयो त उनजी ॻाल्हियुनि में अलाए केतिरा सवाल उभरंदा हुआ। थोरी थोरी ॻाल्हि ते पहरनि जा पहर सोचींदो ऐं सोचींदे सोचींदे अखियूं पाणी सां भरिजी वेंदियूं हुअसि। आस पास जे पोरियो कंदड़ किरदारनि ते तमामु घणो गौर कंदो हो ऐं उन्हनि जे इस्तेमाल में ईंदड़ मुख़्तलिफ़ शयुनि मां नतीजा अख़ज़ कंदो हो। जंड ते अन पीसजंदे ॾिसे या एट ते तंदु ठहंदे, जंड ऐं एट जे सभिनी पुर्ज़नि खे इंतिहाई गौर सां ॾिसंदो ऐं पंहिंजे दिमाग़ में रखंदो वेंदो। जिन जिन शयुनि जो मुशाहिदो कयाईं उन्हनि सभिनी शयुनि जो पंहिंजी शाइरीअ में ज़िक्र ज़रूरु कयाईं। शाह हबीब बि त हुनजे मथां वञी हिकिड़ो बैत चयो हो न। हू घर खां ॿाहिरि गुमसुम रहणु लॻो। ॻोठ खां परे परे खेतनि में निकिरी वेंदो, दड़नि ते घुमंदो ऐं उते घुमी घुमी वरी वेही रहंदो। सिंधू कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो तूं उते ई सुम्ही पवंदो। ऐं हिकु भेरे जी ॻाल्हि आहे जो ईअं ई घुमी घुमी ऐं वेही रहियो पंहिंजे ख़्याल में त तेज़ हवा बि हली रही हुई ऐं साईं जन जो जिस्म वारी में लटिजी वियो। शाह हबीब खेसि ॻोल्हींदो ॻोल्हींदो मथां अचे बीठुसि ऐं पुट जी इहा हालत ॾिसी हुनखे ॾाढो ॾुख थियो ऐं मथां अची हीअ लाइन चयाईंसि त गुली गुली वाह वयसि अंगड़ा लटिजी। तंहिं ते शाह लतीफ़ कंध मथे करे उन लाइन जो जवाबु ॾिनो, जंहिंसां शाह हबीब खे उनजो जवाबु बि मिली वियो ऐं बैत बि पूरो थी वियो। पई खणे पसार पसण कारण पिरीं जी। पोइ इहो बैत त के हिकु जो त न चइबो न, इहो बैत ॿिन्ही जो अदद आहे। ऐं पोइ उन उमिरि खां वठी उनजी तबियत शाइरीअ तरफ़ माइल थियणु लॻी। हू पंहिंजे वालिद साहिब सां अक्सर शाइरी जे बारे में गुफ़्तगू कंदो हुयो, ख़ासि करे उन वक़्तु जॾहिं शाह हबीब घर में रखियल शाह करीम जो रिसालो पढ़ंदो हुयो ऐं लतीफ़ उन खां कुझु कुझु बैत पढ़ाए ऐं ॿुधंदो हुयो। हिकु दफ़े चयाईंसि त बाबा जीअं तव्हां ॾाढा करीम जो रिसालो पढ़ी सघो था, मां ईअं छो कोन थो पढ़ी सघां। तंहिं ते शाह हबीब चयुसि त जेसीं ताईं तूं मकतब में लिखणु पढ़णु न सिखंदे तेसीं ताईं तूं पढ़ी कोन सघंदे। तंहिं ते शाह लतीफ़ पढ़ण जो इरादो ॾेखारियो ऐं उन वक़्तु वेझो ई वाई ॻोठ में आख़ुंद नूर मोहम्मद जो मकतब हूंदो हुयो जेको शाह हबीब जो मुरीद बि हुयो। ऐं शाह हबीब शाह लतीफ़ खे आख़ुंद नूर मोहम्मद वटि छॾे आयो ऐं आख़ुंद नूर मोहम्मद ख़ुशीअ सां इहा हा मई त शाह लतीफ़ खे मां पढ़ाईंदुसि। ऐं कुझु वक़्त खां पोइ त ईअं थियो आख़ुंद नूर मोहम्मद उतां लॾे अचे कोटड़ी मुग़ल में रहियो ऐं उते पढ़ाइणु शुरू कयाईंसि। ऐं मशहूरु रवायत आहे त जॾहिं आख़ुंद साहिबु शाह लतीफ़ खे पढ़ाइणु लॻो त पढ़ायईंसि अलफ़, साईं जन चयो अलफ़, ऐं वरी चयाईंसि त बे, त लतीफ़ साईं जेको जवाबु ॾिनो उहो वॾो कमाल जो। चयाईंसि त बे त आहे ई कोन, जंहिं ते आख़ुंद साहिबु लतीफ़ साईं जी एप्रोच खे परूड़े वियो ऐं पोइ भिटाई साईं खे मसनवी रूमी ऐं क़ुरान पाक शाह हबीब पढ़ायो। जेतिरो ई शाइरी जो शौक़ु हुअसि ओतिरो ई ॻाइण सां दिलचस्पी, ख़ासि करे यकतारे जो राग ॿुधणु पसंदि कंदा हुआ। हुनजो इश्क बि ॾाढो मशहूरु थियो। हो कहिड़ी उमिरि में कयो हुयईं? इश्क उन ई उमिरि में कयो हुआईं जंहिं उमिरि जो ज़िक्र हली रहियो आहे। मुग़ल बेगरून ऐं हुननि जो घर लॻो लॻो हुयो। गिटीअ में निकिरंदा हुआ त गॾु गॾु हूंदा हुआ।
बेग अरगून जी न्याणी सईदा बि जेसीं ताईं नंढी हुई तेसीं ताईं घिटीअ में घुमंदी हुई। उन ई उमिरि में हुनजो मिलणु लतीफ़ साईं सां थींदो। उहा लतीफ़ जी शख़्सियत खे पसंदि कंदी हुई, जंहिं करे हुन जी लतीफ़ सां वेझड़ाई थी ऐं उन वेझड़ाई जे करे लतीफ़ खे पाण ॾांहुं मुतवजा करे वई। पोइ उहा वेझड़ाई सबबु बणी दिलचस्पीअ जो ऐं वरी दिलचस्पी मुंतक़िल थी वई मोहबत में। अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि किथे बयानु कई अथई? हा, बिल्कुलु कई अथई। कीअं ऐं छा थो चवे? लतीफ़ साईं जन फरमाइनि था त कॾहिं कोन थियो आसारो तंहिं इश्क जो, कॾहिं कोन थियो आसारो तंहिं इश्क जो, महबूबन मिनथूं करे सिकणु सेखारियो, तंहिं पोइ थियो पसंदि पिरिन जो। कॾहिं कोन थियो आसारो त इश्क जो, महबूबन मिनथूं करे सिकणु सेखारियो, महबूबन मिनथूं करे सिकणु सेखारियो, तंहिं पोइ थियो पसंदि पिरियन जो। अल्लाह वाह सुभान अल्लाह। जीअं जीअं उमिरि वधणु लॻी त मुग़लज़ादी सईदा जो ॿाहिरि निकिरणु बंदि थी वियो। बसि पोइ त लुछ पछ, बेक़रारी, तड़प, उजागा, बसि ॿिन्ही तरफ़े बाहि लॻी वई। सईदा त बंदि थी वई, पर लतीफ़ जो घिटीअ में बार बार अचणु, दरवाज़े खे चिताए चिताए ॾिसणु, वरी वरी बीही ॾिसणु तमामु घणो वधी वियो। इहो बैत हिते ते न चयो अथई, उते ई आहीं न जिथे अमां छॾियूं। अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाईं न, जे ॿे दरवाजा आईं न त कॾहिं कांगन खे ॾियां। हा, ईअं ई थो लॻे सिंधु। लतीफ़ साईं त पंहिंजे अंदर जो इज़हार बैतनि में कंदो हुयो, सईदा कीअं कंदी हुई? बीबी सईदा ॿिनि तरीक़नि सां पंहिंजे मोहबत जो इज़हार कंदी हुई। हिकु त मथे कोट ते चढ़ी पंहिंजो पाण भिटाईअ खे ॾेखारींदी हुई ऐं भिटाईअ खे ॾिसंदी हुई। ॿियो त बीमारीअ जो मेह कंदी हुई, मन खणी लतीफ़ दुआ पीअण जे बहाने हुन वटि अची वञे। शाह साईं दुआ पीअण बि कंदो हुयो छा? न न, इहो त मेह हुयो। सिंधु तोखे त ख़बर आहे त मुग़ल बेग अरगून शाह हबीब जो मुरीद हुयो ऐं जॾहिं बि हुनजे घर में का नाचाकाई थींदी, को मसइलो थींदो त शाह हबीब खे वठी वेंदो हुयो त जीअं दुआ करे ऐं को दुआ सॻो फीनो वग़ैरह। ऐं इन बहाने सां बीबी सईदा लतीफ़ जो हाल अहवाल शाह हबीब खां वठी वठंदी हुई, पर इन ताक़ में बि हूंदी हुई मन न मन कॾहिं लतीफ़ बि हुन वटि अची वञे। ऐं पोइ हिकु ॾींहुं लतीफ़ साईं बि वञी निकितो। हा, हिकु दफ़े थियो ईअं त मुग़ल बेग जो माण्हू जीअं ई शाह हबीब खे वठणु वियो त शाह हबीब पाण ई बीमार लॻो बिस्तरे ते पियो हुयो ऐं साईं चयो त अॼु मुंहिंजी तबियत ठीकु कोन्हे, सो मुंहिंजे नींगर खे वठी वञो। बसि पोइ त ॿिन्ही जी आरज़ू पूरी थी। जीअं ई शाह साईं मुग़ल बेग जे घर वियो त बीबी साहिबा खट ते सुम्ही पई हुई। दीदार थिया, अखियूं ठरियूं ऐं पोइ शाह साईं बीबी साहिबा जी चीच पकड़े उहो तारीख़ी जुमिलो चयो त जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो। जंहिंजी चीच सैयद हथ में, जंहिंजी चीच सैयद हथ में तंहिंखे लहर न लोॾो। सिंधु इन जुमिले जे गहराई जो पढ़ाॾो सदियुनि ताईं गूंजंदो रहंदो ऐं ज़ाहिरी तरह बि इन जुमिले में हिकु अहद हुयो, हिकु वचन हुयो शाह साईं, जंहिंमें इहो चए थो
त माना मां तोखे कॾहिं बि लहर लोॾो अचणु न ॾींदुसि ऐं तोखे ज़रूरु हासिलु कंदुसि। पोइ उनजो को रद्द अमल? ऐं पोइ इन जे रद्द अमल में मुग़ल साहब कावड़जी पियो ऐं शिकायत जे अंदाज़ में शाह हबीब सां हिन जी शिकायत बि कई। अच्छा, तो चयो त सईदा कोठ ते चढ़ी पंहिंजी तड़प ऐं बेकरारी जो इज़हार कंदी हुई, इहो ज़िक्र किथे थो मिले? हा हा, उहो ज़िक्र शाह साहब जे बेतन में ई मिले थो। ककर कोट बुर्ज पिरी सॼण सेला कन, मूं पिण मथां तन इंद लठ थी उभरां। मुग़ल बेग जा आलीशान महलात ऐं कोट ऐं उन जे बराबर में लतीफ़ साईं जी झूपड़ी या खणी कच्ची कोठड़ी हूंदी। ऐं लतीफ़ सरकार जन चवनि था त उन कोट जे मथां जॾहिं मुंहिंजो महबूब चढ़ी थो बीहे त उहो उन कोट जो कुंगरो थो लॻे। हाय हाय, अल्लाह अल्लाह, छा त मंज़र थो जुड़े। पोइ बस पोइ त लतीफ़ हो, शाइरी हुई ऐं यकतारो हुयो। पहिरियां त सिर्फ़ु शाइरी कंदो ऐं हाणे त लतीफ़ साईं ॻाइण बि शुरू करे ॾिनो। यकतारे ते? हा, पहिरीं यकतारे ते, पर पोइ हुनखे यकतारे मज़ो न ॾिनो, छो जो हुन जे मथियुनि सुरनि ऐं दर्दीलनि आलापन सां यकतारो हुनजो साथ न पियो ॾेई सघियो ऐं खेसि हिकु अहिड़े साज़ जी ज़रूरत हुई जेको मथियुनि सुरनि ते बि हुजे ऐं उन्हनि दर्दीलनि आलापन में हुनजो साथ बि ॾेई सघे। ऐं उन वक़्तु हाला में हिकु सोटहड़ ज़ात जो रखणु हुयो जंहिं वटि लतीफ़ सरकार विया ऐं उनखे सम्झायूं त तंबूरो कीअं ठाहिजे ऐं पोइ लतीफ़ साईं उनखे ॿुधाईंदो वियो ऐं हू ठाहींदो वियो। पोइ तंबूरो ठाराए खणी आया ऐं पंहिंजे घर जे ॿाहिरां हिकिड़ी बैठक ठारायऊं। पोइ त सॼो ॾींहुं या त उते वेठा शाइरी लिखंदा या त वेठा ॻाईंदा। ॿाहिरि निकिरण जा कोन थियो हुयसि? शाह करीम वटां हिकु चकर हणी आयो हुयो ऐं उन साॻे ई सफ़र जे दौरान शाह इनायत सां बि मिली आयो हुयो ऐं शाह इनायत हुन जी गुफ़्तगू ॿुधी हुन लाइ चयो त हीउ आहे शाह करीम जो हक़ीक़ी वारिस। सईदा जो छा थियो? हेॾां सईदा वीचारी तड़पे पई त हुते लतीफ़ पियो तड़पे। हाणे घणो केरु पियो तड़पे इन जो फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो आहे। बहरहाल ॿिन्ही पासनि ॾे लुछण ऐं लोचण हुयो। शाह साईं जी चवाणी त खामा पचा पजरा लुछा ऐं लोछा, तन में तोस पिरीह जी पिया न ढाका, जे समुंड मुंहुं कयां त सुर क्या ई न थिए। ऐं इहा ई मौसम हुई फ़क़ीरनि जे हिंगलाज ऐं लाहूत वञण जी। लतीफ़ साईं उन्हनि फ़क़ीरनि जे सफ़र ऐं उन्हनि जे मक़सद ते तमामु घणो सोचींदो हुयो। हेॾां शाह हबीब ॿिन्ही जी तड़प पे ॾिठी ऐं हुन खां सठो न थियो ऐं हू मुग़ल बेग वटि वञी हुन खां हुनजी धीउ जो संग घुरियो। हा, हिते अच न, हूअं तड़प कीअं ख़तम थींदी? तड़प किथे थी ख़तम थिए? अंबोर खे बाहि त हाणे लॻी न। मुग़ल बेग शाह हबीब खे सख़्तीअ सां ॻोठ छॾण जो चयो ऐं होॾां लतीफ़ ऐं हुनजी अमड़ इन आस में हुया त अॼु उन्हनि खे ख़ुशख़बरी मिलंदी। शाह हबीब घर अची जॾहिं उन्हनि ॿिन्ही खे मुग़ल बेग वारी हक़ीक़त ॿुधाई त सिंधू हुननि जा गच ॻरी पिया ऐं उन राति उन्हनि टिनी जे विच में ॾाढो बहस थियो। हू चाहिनि पिया त असां लॾियूं ऐं लतीफ़ साईं उन्हनि खे पियो चए त तव्हां हिन उमिरि में बाबा काॾे वेंदव? मिठाई साईं चयो त इहो सॼो मांधाण मुंहिंजे करे मतो आहे, मां ई हलियो थो वञा, तव्हां हिते हुजो। जेकॾहिं मां हिते न हूंदुसि त मुग़ल बेग बि तव्हांखे कुझु कोन चवंदो।
ऐं इहा ॻाल्हि हू कोन पिया मञनि। तंहिं ते लतीफ़ साईं ख़ामोश थी ऐं सुम्ही पियो। जिते हुननि सम्झो त शायदि लतीफ़ खे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, हुन मञे वरितो आहे ऐं हू बि सुम्ही पिया। सुबुह जो उथनि त कारीअ वारा कख, लतीफ़ जो बिस्तरो ख़ाली हुयो। ॾाढो लुछा, ॾाढो तड़पिया, ॾाढो ॻोल्हियाऊंसि ऐं घणे अरसे खां पोइ एतिरी ख़बर पयनि त लतीफ़ खे फ़क़ीरनि सां ॾिठो वियो हुयो। इंतज़ारु करणु लॻा कॾहिं थी फ़क़ीरनि जे मोटण जी मुंद अचे। फ़क़ीरनि खे मोटंदे 2-3 महीना त लॻी विया हूंदा न सिंधु, साल गुज़री वियो पर भिटाई सरकार न आयो। ॿियो साल बि गुज़री वियो तॾहिं बि साईं जो को अतो पतो न हुयो ऐं 3 साल गुज़रण खां पोइ लतीफ़ सरकार जन वापसि मोटिया। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।